शामारो शाख में जमियत अहले हदीस सिंध जे ज़ेर एहतमाम लाल खान शाख वेझो ॻोठ अल्लाह बख्श मरी में सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस मुनक़द कई वई, जंहिंखे जमियत अहले हदीस सिंध जे नाज़िम आला डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ समो, जमियत अहले हदीस तालुका सिंधड़ी ऐं खिपरो जे अमीर बरकतुल्लाह मौलाना शबीर जमाली मौलाना क़ासिम आजिज़ समेत ॿियनि शिरकत कई, जिते ख़िताब कंदे महिमान ख़ुसूसी जमियत अहले हदीस सिंध जे नाज़िम आला डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ समो, मौलाना शबीर जमाली ऐं ॿियनि जो चवणु हो त अल्लाह ऐं उन जे रसूल जी इताअत में ई बका आहे। अल्लाह पाक सिवाइ शिरक जे ॿिया सभु गुनाह माफ़ करे सघे थो। बाद में रईस मोहम्मद दाऊद मरी तरफ़ां आयल तमाम मेहमाननि लाइ ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जो एहतमाम कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।